असांजा सिंधी समाज में महान संत थिया सिंध में, उनजो नालो वताया फ़कीर। नालो ॿुधो अथव न? ॾाढा सुहिणा, ॾाढी उनजी सुंदर इतिहास कथाऊं। वताया फ़कीर, ध्यानु ॾिजो। ऐं कीअं हूंदा? अलमस्त हूंदा, बेपरवाह, संत थी करे न रहंदा, मस्त थी करे रहंदा। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, पाण गधे ते चढ़ी करे घुमनि पिया, गॾह ते चढ़ी घुमनि पिया अहिड़ा बेपरवाह संत। घुमंदे घुमंदे हिकिड़ी माता सॾु कयो, ओ दरवेश, ओ फ़कीर, ओ वताया, जी अम्मा अच, बाबा असां वटि अच, भोजन स्वीकार कर, मां भोजन ठाहियो आहे। हा मां, लेकिन शर्त अथई, मूंखे बि बुख लॻी आहे त मुंहिंजे गॾह खे बि बुख लॻी अथई। भोजन खाईंदासीं ॿई ॼणा? हा ॿई खाओ। भोजन खाराई बढ़िया, गधे खे बि घास वग़ैरह खाराई, सब्जी खाराई ऐं संतन खे भोजन कराए। अॼु भोजन खाई वरितो। बाबा? हा मां। चई बाबा हिकिड़ी वेनती आहे। कहिड़ी? मुंहिंजे नुंहं खे पुटु कोन्हे, कृपा कयो उनखे पुटु मिले। चओ हरे राम। उहा माता बीठी वीचारी। वताया फ़कीर चवण लॻा, हा मैया सम्झी वियुमि, ये 4 फुल्का भाॼी ऐं गॾह खे रोटी, हा मन में मत खोटी, इन करे पहिरियों रोटी खाराई अथई, तोखे लाल खपे? हा अरे न न बाबा, भोजन तव्हांजो आहे, अहिड़ी ॻाल्हि न आहे, तव्हां कृपा कयो। चवंदा आहिनि प्रभु जी बसें सादगी रस्म। महात्मा खिली वेठा, चवनि था हिकिड़ो कमु कर, कागज़ खणी आ, पेन खणी आ। कागज़ खणी आई, उन कागज़ में कुझु लिखियो। महात्मा वताया फ़कीर एतिरो टुकड़ो उहो जोर सां वेड़ियो, बंदि करे हिकिड़े तावीज़ में विधो, मथो मोमबत्ती लॻाए बंदि करे छॾियईं, धाॻो लॻाई। ऐं जेकी माता हुई, चई वठि अम्मा, हिन माता खे पाएसि, पंहिंजे नुंहं खे पाएसि। उन गले में उहो पातो। हाणे मां वञां थो, महात्मा हली आ। हाणे ध्यानु ॾिजो, ॾाढी बढ़िया मज़ेदार ॻाल्हि थी। इन ॻाल्हि खे साल गुज़री वियो सात संग जी। 1 साल पोइ वरी उतां गुज़रिया वताया फ़कीर, वरी उन अम्मा सॾु कयो, बाबा बाबा अचो, घर अचो। वरी आया वताया फ़कीर, प्रणाम कई, प्रेम सां मिठाई खाराई, प्रसाद खाराई। उहा बहुरानी आई, 3 महीने जो ॿारु खणी आई, अची करे गोद में ॾिनई। वताया फ़कीर खे चवण लॻी त बाबा, हे तव्हांजी कृपा सां बालक ॼायो आहे, उहो ई अथव जेको तव्हां अरदास करे आयो, तव्हां आशीर्वाद ॾेई आयो, हा न? तव्हांजी कृपा सां इहो बालक ॼायो आहे। हाणे अॼुकल्ह जो माण्हू हुजे, हा 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 असांजी कृपा सां, यादि रखजांइ, भुलिजी न वञजांइ, असां ई त आहियूं ॼण वारा। लेकिन वताया फ़कीर छा चयो? झगड़ो करण लॻा। चयो अम्मा फालतू न ॻाया, बकवास न करी आहे। छो? असां कहिड़ा आहियूं? असांजे वस में छा आहे? असां वेही दाल रोटी खाई भॻवान जो भॼन करण वारा, असां वटि छा फैक्ट्री लॻल आहे छा पुटनि जी? असां तोखे पुटु ॾींदासीं। अरे बाबा ईअं न चओ, तव्हां उन ॾींहुं न आशीर्वाद ॾेई आयो आहे, हिकिड़ो यादि अथव तावीज़ ठाहे ॾेई आहे, उन सां ई त थियो आहे। चई अच्छा, तावीज़ सां थियो आहे? हा बाबा। वो बहुरानी बि बीठी, हा हा बाबा तव्हांजी कृपा सां ई थियो आहे। अम्मा हिकु कमु कर। कहिड़ो? इहो तावीज़ ला, 1 मिंट। तावीज़ लाथो, खोल, मोमबत्ती हटाई, कागज़ कढ, कागज़ खोली, कि कागज़ खोल, कागज़ खोली, कागज़ पढ़। इहो कागज़ पढ़ियईं त वाईसर गोल थी विया। कागज़ में छा लिखियो अथव? वताया फ़कीर छा लिखियो ख़बर अथव? वताया फ़कीर लिखियो त हे मुंहिंजा मुरलीअ वारा, हिन अम्मा मूंखे भोजन खारायो आहे, गधे खे बि रोटी खाराई अथई, ऐं बदिले में पुटु थी घुरेव। मां कुझु न ॼाणा, मुंहिंजो पेट भरियो, मुंहिंजी ढिढी भरी, मुंहिंजे गधे जो पेट भरियो, हाणे मां वञां थो, राम राम। उन चिठीअ में हीअ अखर लिखिया। हाणे माता खे पसीना अची विया। चई ॾिठी, जंहिंजो नालो लिखियलु अथई उन बांके बिहारीअ तोखे बालक ॾिनो आहे, असांजो नालो बदनाम न कर। आहा, उहो ॾियण वारो त मुंहिंजो कृष्ण मुरारी अथई। हा हा हा, माता जे अखियुनि में आंसू वही आया। चई बाबा सच आहे, ॾियण वारो त भॻवानु आहे, पर तव्हां जहिड़ा महात्मा न हुजनि त असांखे परमात्मा सां केरु मिलाए। हा